बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सलाउद्दीन हमारे सीरिया सिंधी थाट्स क्लास 7th जी मैथमेटिक्स जारी है। यूनिट नंबर 6 पढ़ूं पे असां उन जो टॉपिक है असां जो टाइम एंड वर्क। हाँ हिन जे लाए ब पॉइंट्स असां के ज़हन में रखनी पवंदियूं ते टाइम एंड वर्क ते जने प्रोपोर्शन जा डायरेक्ट एंड इनडायरेक्ट जा असां के हिसाब मिलंदा, सम्स मिलंदा, प्रॉब्लम्स मिलंदा, असां के किए सॉल्व कंदासे। ये दिसो पहली पॉइंट आ, याद रखी छो त टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वर्क, यानी जो टाइम आ न हमेशा वर्क सा छा हुंदो आ, डायरेक्ट हुंदो आ। हाँ मिसाल एकड़ो किए अक्सर बारन सा यो प्रॉब्लम हुंदो त कदे उन जगह वर्ड प्रॉब्लम अचे न त इन के जज ना करे सकंदा त यो डायरेक्ट आ या इनडायरेक्ट आ। उन एक तो पढ़नो आ, डायरेक्ट इनडायरेक्ट समझंदा से त असां खबर आ त असां हिसाब हल करे सकंदासे, पर एकड़ो बार उन में जज ही न तो करे सके त उन जे लाए पहली पॉइंट दिनी थे त जदे पे वक्त होजे कम होजे तो समझो यो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वर्क आ। हाँ मिसाल तो जावा किए हाँ टाइम वधायो ता मजूर घणो टाइम घर ते हलायो तो घणो कम निकरंदो। दिसो एकड़ी शे वधी त बी शे वधी वई। अगर ता चओ ता टाइम घटायो तो कम भी घटजी वेंदो। दिसो एकड़ी शे घटजी वई त बी शे घटजी वेंदी, यानी खबर पई त टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वर्क। हाँ बियो आ नंबर ऑफ वर्कर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द टाइम, यानी दिसो नंबर ऑफ वर्कर जदे भी अचे, मिसाल एकड़े पासे दो वर्कर ता अचन बे पासे दो को वक्त तो अचे न त इहो याद रखी छो त इहो असां जो छा है इनवर्सली प्रोपोर्शनल आ। हाँ कि इनवर्सली प्रोपोर्शनल आ, दिसो हाँ ता नंबर माना वर्कर वधाइंदो त सारी गल कम तकड़ो थींदो त टाइम घट वठंदा। अगर ता वर्कर खुटाइंदो त सारी गल ता मिसाल एकड़ी जगह ते 10 जना कम पे कन, हाँ वो 3 जना ता मानू 7 जना कढी ता छडियो त टाइम वधी वेंदो, यार हाणे कम इलाही देर सां थींदो न, ठीक है ना, त वो कम इलाही वक्त वठी वेंदो त वक्त वधी वियो, वर्कर खुटी पिया, यानी बई शयूं एक डायरेक्शन में मूव न कंदियूं जी हिन में पियूं कनि, यानी ता टाइम वधाइंदो त कम भी वधी वेंदो, पर हिते ईअं हिते उबतो कम आ, इनवर्सली प्रोपोर्शनल आ। हाणे जॾहिं भी तहां जे साम्हूं प्रोपोर्शन जे हिसाब में हे ब कंडीशन अचन न, मिसाल एकड़े पासे रो टाइम तो अचे बे पासे रो वर्क तो अचे त यो डायरेक्ट ई प्रोपोर्शन होंदो, ठीक है ना। बियो एकड़ो नंबर ऑफ वर्कर्स आ, बियो टाइम आ। हाणे हिकु त थी ब गालियूं, हाणे असां अॻिते एग्जांपल्स में बिचारी ॻाल्हि हिन खे डिस्कस कंदासीं। हाणे असांजो पहिरियों एग्जांपल आ 10 persons कैन कंप्लीट 1/2 ऑफ वर्क इन अ सर्टेन टाइम। 10 माण्हू अधु कम यानी 1/2 एकड़ो कम आहे, हिस्सो आ कम जो, ठीक आ, इहो मुकम्मल था कनि हिकड़े वक्त जे अंदर, ठीक आ। हाणे मान ॾिसो हिन में कहिड़ियूं शयूं मिलियूं, पहिरियों त पर्सन मिलियो ऐं वर्क मिलियो। छो त अंगु ॾिसो कंहिंजो मिलियो आहे असांखे, हिते असांखे टाइम जो अंगु न आहे मिलियो, असांखे ॿिनि शयुनि जो अंगु मिलियो, असां ॿ डेटा सोल्यूशन में ठाहे छॾियोसीं। हाउ मेनी पर्सन्स कैन कंप्लीट 3/4 ऑफ द सेम वर्क इन द सेम टाइम। साॻे ई वक्त में अगर तव्हां हेतिरो कम थे तो, ठीक है ना, त माण्हू केतिरा हुजनि, ठीक है, कीअं हाणे अचो न डेटा ठाहींदा असां, छा आहे 10 माण्हू त कम केतिरो था कनि, मतलब हिकिड़ो 1/2 कम था कनि। हाणे ॿियो तो चए त हाउ मेनी पर्सन्स, यानी असांखे एक्स किथे ॾियणी आहे, पर्सन्स में ॾियणी आहे, ऐं ॿियो कहिड़ो असांखे अंगु मिले तो 3/4। हाणे असांखे चए तो त 10 माण्हू अगर हेतिरो कम छॾाइनि था, हाणे ॾिसो कम वधंदो त असां छा कंदासीं, माण्हू भी वधाईंदासीं, कम तो वधे, यानी हिकिड़ो जेको वर्क आ, ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू तव्हां माना वधाईंदो तॾहिं कम वधंदो। अगर 10 माण्हू हुया त तव्हांजो अधु कम पियो थिए, तव्हां कम अधु खां वधाए विया आहियो, हाणे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू बि तव्हांखे वधीक खपनि न, तॾहिं इहो कमु थींदो। साॻे 10 माण्हू त एतिरो ई कमु पिया कनि न, तव्हां हाणे कमु वधाए लिखियो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू बि वधी वेंदा। सो हाणे इन कंडीशन में असां हिनखे छा कंसीडर कंदासीं बाबा, डायरेक्ट प्रोपोर्शन, ठीक। अच्छा हाणे डायरेक्ट प्रोपोर्शन आहे, असां एरो एक डायरेक्शन में ॾींदा आहियूं, असां ऑलरेडी भी डिस्कस करे आया आहियूं। तीर जातों शुरू तो थे उतों को डेटा ठाहिण शुरू कंदा आहियूं असां, हितों को तीर शुरू तो थे त एक्स, उन खां पोइ छा आहे 10, विच ते प्रोपोर्शन जी निशानी इक्वल भी आहे, 4 डॉट्स भी आहिनि, असां इक्वल ॾियूं था। वरी ॿियो तीर काथों तो शुरू थे 3/4, वरी असां रेशो जी निशानी ॾिनीसीं, वरी 1/2। अच्छा हाणे इन में आहिनि मीन टर्म्स एंड एक्सट्रीम टर्म,
यानी हिकिड़ा हूंदा आहिनि अंदरियां दर्जा ऐं ॿिया हूंदा आहिनि ॿाहिरियां दर्जा। असांखे ख़बर इहा लाइणी आहे त एक्स कहिड़नि में आहे, अंदरनि में आहे ॿाहिरनि में। अगरि ॿाहिरनि में आहे त एक्स रखो, बराबर जी निशानी आहे पंहिंजो। एक्स के सां लिंक थी करे जैसा लिंक थी करे मिसाल 1/2 असां त उहो हेठों, बाक़ी जेको मीन टर्म्स आहिनि उहे पाण में तव्हां छा कंदो, ज़र्ब कंदो। ठीकु आहे, एतिरी ॻाल्हि सम्झ में आई। हाणे असांखे छा करिणो आहे, हीअ जेका अपान आहे इनखे असां डिवाइड करे लिखंदासीं। छाजे करे लिखंदासीं त हे पोइ अपान में आहे, सिधो थी करे असां हुनखे हल करे सघूं था। यानी हिनखे मां हीअं लिखी सघां त 10 ज़रबिया 3/4 डिवाइडेड बाय 1/2। ठीकु थी वियो। अचो हाणे सभ खां पहिरियां असां कहिड़ी शइ छॾाईंदा आहियूं, वंड छॾाईंदा आहियूं। मल्टीप्लाई न छॾाईंदासीं त डीमास असां ऑलरेडी पढ़ियो आहे त 3/4 वंड खे कन्वर्ट कंदासीं मल्टीप्लाई में ऐं हिनखे रेसिप्रोकल कंदासीं 2/1। अचो हिनखे रिड्यूस कयूं, 1 × 2 = 4 त छा जवाबु आयो असां वटि 3/2। छा लिखंदासीं असां 10 ज़रबिया 3/2। हाणे रिड्यूस थियनि था, हिनखे बि तव्हां भले पंहिंजो 1 × 2 5 × 10 हेठियां ख़तम थी आहे 5 × 15। यानी असांखे ख़बर पई त जेको एक्स जो वैल्यू आहे उहो छा आहे, 15 आहे। हाणे ॾिसो हे सॉल्यूशंस त असां ऑलरेडी पढ़ी आया आहियूं, डिस्कस बि कया आहिनि प्रोपोर्शनल मेथड में, यूनिटरीअ में। पर हिन में आर्ट कहिड़ो हुयो, आर्ट इहो आहे तव्हां प्रॉब्लम सही पढ़ो, उहो उनजी डेटा पुट कयो ऐं डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट खे जस्टिफाई कयो। अगरि मां हिनखे इनडायरेक्ट सम्झां न त हे जवाबु मुंहिंजो ग़लति थी वञे। सो अहिड़े तरीक़े सां हाणे हलूं था ॿिए नंबर एग्जाम्पल जे तरफ़। हाणे ॿियो नंबर एग्जाम्पल आहे 6 persons can complete a work in 7 days। 6 माण्हू अगरि हिकिड़ो कमु 7 ॾींहंनि में था मुकमल कनि, हाउ मेनी पर्सन्स, हाणे हिन में हाउ मेनी पर्सन्स यानी पर्सन्स जी जॻह ते असांखे एक्स अची वई, कैन कंप्लीट द सेम वर्क इन 6 days। हाणे ॾिसो अगरि 6 माण्हू 7 ॾींहंनि में था कमु कनि, ॿुधायो त साॻियो ई कमु घणा माण्हू 6 ॾींहंनि में कंदा। हाणे असांखे हिनजी डेटा ठाहिणी आहे। डेटा में ॾिसूं त असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मिलंदा आहिनि। सभ खां पहिरियां त पर्सन ऐं ॿियो डेज़। ठीकु, हाणे पर्सन्स घणा आहिनि 6, डेज़ घणा आहिनि 7। ॿियो असांखो छा थो पुछे, हाउ मेनी पर्सन्स, साॻियो ई कमु 6 ॾींहंनि में। हाणे तव्हां हिते हिकिड़ी ॻाल्हि नोट कयो त माण्हुनि सां गॾु टाइम ॾिनल आहे, माना डेज़ माना वक़्तु आहे न, हिकिड़ो हे दौरान ॾिनल आहे असांखे। ऐं हुन छा चयो त जॾहिं बि वर्कर ऐं टाइम अचनि त उहे इनवर्स हूंदा आहिनि। माना हिकिड़ो तव्हां वर्कर जो तादाद था रखो ऐं ॿिए पासे जो टाइम ऐं दौरान था रखो न, त इहे ऑटोमेटिकली इनवर्स थींदा। छो त जॾहिं तव्हांजा 6 माण्हू 7 ॾींहं था लाहिनि त 6 ॾींहंनि जे लाइ जेको आहे सो तव्हांखे, अगरि तव्हां चओ था त न मूंखे इहो 7 ॾींहंनि में कमु न खपे, मूंखे 6 ॾींहंनि में कमु खपे, त उहो तव्हांखे चवंदा असांखे मज़ूर वधाए ॾे त असां जल्दी कमु कयूं, हिकिड़ो ॾींहुं खुटायूं। त हाणे ॾिसो इहा ॻाल्हि हिकिड़ी लॉजिक जी आहे, सम्झ में अची वई न बाबा। हाणे जॾहिं इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त असां छा कंदा आहियूं पुट, एरो उबता ॾींदासीं, माना उबती डायरेक्शन में ॾींदासीं, हिकिड़ो मथे त ॿियो हेठि। पोइ तव्हां हिनखे भले हेठि कयो, हुनखे मथे कयो। इनडायरेक्ट जंहिं महिल सम्झ में अची थो वञे न त पोइ असां अहिड़े क़िस्म जी इक्वेशन ठाहींदासीं। हाणे जॾहिं हीअ शइ मेन आहे, बार बार चवां थो हीअ शइ मेन आहे, हीअ सम्झी वियो न। हाणे तव्हां छा कयो, बसि डेटा ठाहियो, जाथों तीर शुरू थो थिए एक्स, पोइ 6, प्रोपोर्शन जी निशानी वरी काथों थो शुरू थिए, तीर 7, पोइ हेठि 6। अच्छा, ही मीन आहिनि, हीअ एक्सट्रीम आहिनि। हाणे जंहिंसां एक्स आहे उहो ॿाहिरि, अपान कंहिंसां आहे 6 सां, विचां पाण में ज़र्ब कंदासीं। हिते छा कयो, डायरेक्ट रिड्यूस करे सघिजे थो अगरि थिए थो त छा थियो, एक्स इज़ इक्वल टू 7। त असांखे माण्हू घणा खपनि, 7 खपनि, त एक्स जो वैल्यू छा मिलियो, 7। ठीकु आहे। हाणे ॾिसो अगरि हिन हिकिड़ो ॾींहुं खुटायो त हेॾो हिकिड़ो माण्हू वधी वियो। बहरहाल असांखे ख़बर पई त हे इनडायरेक्ट प्रोपोर्शन आहे। हाणे तव्हांजे साम्हूं 6.3 एक्सरसाइज आहे, जंहिंमें पहिरियों हिसाब असां हिन वीडियो जे अंदरि कंदासीं, बक़ाया हिसाब ईंदड़ वीडियो जे अंदरि इंशाल्लाह हल कंदासीं। हाणे असां 6.3 एक्सरसाइज मंझां पहिरियों क्वेश्चन खयो आहे, उहो इहो आहे, चए थो 20 वर्कर्स कैन कंप्लीट हाफ ऑफ वर्क इन अ सर्टेन टाइम। चए थो जॾहिं 20 वर्कर हिकु माना ॾिनल टाइम जे अंदरि जेको कमु कनि था, हाफ ऑफ वर्क,
याद रखी छो तो जदें भी एड़े किस्म जो लफ्ज अचे न ता जो हाफ हाफ हमेशा छा रिप्रेजेंट थींदो आ 1/2 सां। हाणे 1/2 हाफ कीअं थियो यो ता बुधाइंदो, असां ऑलरेडी डिस्कस कयूं आहिनि ये इन सर्टेन टाइम एकड़े दिनल टाइम में। हाउ मेनी वर्कर्स आर रिक्वायर्ड, यानी वर्कर्स के इन एक्स दी छडी त कंप्लीट 3/4 3/4, ठीक है। जदें भी पहिरियों लफ्ज अचे तो अपान जे मथों ए उन जो पोयों लफ्ज न जे हेठों। मिसाल लिखूं है ते 8/9 त 8/9 थींदो। हे भी ये समझो त हे एकड़ी एड़ी पॉइंट तव त जदे ता के कदे भी कोई फ्रैक्शन लफ्जन में मिले तो वो लिखूं किए वो एकड़ो ये भी शय ता नोट कंदा हलदो ऑफ द वर्क इन द सेम टाइम। हाने चौंदा पहिरियों नंबर एग्जांपल याद आ ना साके त किए जदे असा एतरा वर्कर अध कम कंदा, हाने कम जो रेशियो वधी वियो आ, यानी कम जी जेका प्रोग्रेस आ वो वधी वई आ त असा के खबर आ त वर्कर्स भी वधंदा। हाने दिसो असा डेटा के ठाईदासे इन जी डेटा ठाईदासे सब का पहिरियां त असा के मिलिया वर्कर, ठीक है। ए उन का पो मिलियो आ वर्क। जदें ता के 20 वर्कर ने ए कम तो थे अध यानी 1/2, घणा मानू जने जो हे कम थे। ए बी गाल हिते ता के या भी गाल ज़हन में रखनी आ 1/2 को हे नंबर वधे तो या खुटे तो, इया गाल ता के समझणी आ। वो किए हाने मा ता के हैरत अंगेज गाल तो बुधाया एकड़ी। हाने हे 1/2 ए एकड़े पासे नो तो लिखाव मा मिसाल 3/10। हाने मुके ता बुधायो त हिन बिनी में वडो केरा। हाने वडो डेफिनेटली हिन बिनी में असा जो आए हे 1/2 छाजे करे त बाबा हे सरे हे 50% आ, हिन जो अध आ। अब हिन जो तो 50% भी ना है, 50% घणो थींदो न जो 5/10, पर इन जो 50% को भी घट आ त छा चंदा ते संजो वडो केड़ो आ हे। इन गाल मो असां अंदाजो लगायूं ता त 20 वर्कर अगर हे अध कम कंता आ हे दिसो 50% को वधी का न, हिन जो 50% छा थे 2/4, हिन जो 3/4 माना वधल, यानी कम वधल थियो आ त मुके पक है त वर्कर भी वधंदा। कम वधियो आ न, कम घणो थियो आ न त जरूर वर्कर भी घणा थिया हुंदा। सो एक ऐं ॿियो ॾिसो बी असां कहिड़ी शइ मां अंदाज़ो लगायोसीं सेम टाइम मां। अगर ये चवे आ त बा 20 वर्कर ने एतिरो कम कयो पोइ 10 ॾींहं वधीक वरितऊं पोइ एतिरो कम थियो त असां हिन ॻाल्हि खे ॿी तरह ॾिसूं आ। पर हिते थिए थो साॻे ई वक़्त में कम वक़्त भी साॻियो वरितो अथऊं पर कम घणो कयो अथऊं त ईअं चवंदा हो जिन त कोन्हनि कयो, हुननि माण्हू वधाया हूंदा। सो असांखे ख़बर पई त असांजो डायरेक्ट प्रोपोर्शन आहे। डायरेक्ट आहे न, अचो ठाहियूं था। एक्स लिखंदासीं पहिरियों, पोइ तीर काथे थो वञे 20 प्रोपोर्शन जी निशानी, पोइ 3/4, पोइ कारे थो वञे 1/2। हाणे अचो मीन टर्म एक्सट्रीम टर्म। तव्हांजी वॾी कामयाबी हे एरोस अथव, इहे सही ॾेई वियो न, बाक़ी पोइ हिते कमु साॻियो ई आहे। अचो एक्स जंहिंसां लिंक करे थी 1/2, 20 ऐं जेको आहे 3/4 पाण में छा थींदा ज़रब थींदा। हाणे छा हे पाण में रिड्यूस थियनि था, बिल्कुलु मथियां 1 चौंक चौंक 5 चौंक 20। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांजी बादशाही आहे, हिननि खे लाहे चो पहिरियों मथे सिधो कयो, जे थियनि था त छॾाईंदा वञो, अगरि तव्हांखे फ़ाइदो थींदो। हे घणा थींदा, अगरि हे रिड्यूस थियनि था त हे थींदा 5 टका 15। हिन खे तव्हां हाणे डिवाइड कयोसि 1/2 खे, ठीकु। जॾहिं 1/2 डिवाइड था कयो त हिन खे बि भले अपान में 1 जो त 15/1 ज़रबिया 2/1। हाणे हिन खे मल्टीप्लाई कयो, 2 15 30 ऐं हिन जो जवाब छा आयो असांखे x = 30, यानी तव्हां मज़ूर घणा कया आहिनि 30। हाणे असांजो छा जवाब आयो, x छा जे बराबर आहे 30 जे बराबर आहे। सो इंशाल्लाह वरी मिलंदासीं नए वीडियो में ऐं असां हुन में वधीक जेका एक्सरसाइज आहे तव्हांजे साम्हूं हाणे स्क्रोल भी थींदी हूंदी 6.3 एक्सरसाइज, इन खे 1 बाय 1 सॉल्व कंदासीं गॾु जो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।